मलीर में वधंदड़ बदअमनी सबब तालीमी इदारा भी मुतासिर थियण लगा। चालती थाणे जी हद में हाजी शीदी विलेज शीदी ॻोठ में क़ाइम गवर्नमेंट बॉयज़ सेकेंडरी स्कूल जा पखा दरनि जी गिरल समेत केबिल ऐं बिजली जो सामान चोरी करे विया। स्कूल में अॻु बि केतिराई भेरा चोरी थी आहे। इंतज़ामिया खे आगाही ॾिनी पर को बि ध्यानु न ॾिनो वियो। वाक़े जी ख़बर पहुचण ते अवामी प्रेस क्लब मलीर जी टीम स्कूल पहुची तफ़सील मालूम कया। उन मौक़े ते स्कूल जे हेड मास्टर अब्दुल गनी मरी इब्राहिम ख़ासकेली काउंसलर सालेह मोहम्मद सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त चोर स्कूल जा पखा दरनि जी गिरल समेत केबिल चोरी करे विया। सख़्त गर्मीअ में शागिर्द परेशान आहिनि। शिकायत बावजूद चोरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते चोरनि खे गिरफ़्तार करे चोरी थियल सामान वापसि कराए ॾिनो वञे जीअं स्कूल जूं सरगर्मियूं जारी रखी सघजनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची